अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़ीज़ कमरानी। जीअं त अॼु असां हैदराबाद शहर में बीठा आहियूं ऐं हैदराबाद शहर जी ख़ूबसूरत मां ख़ूबसूरत शइ रानी बाग में मौजूदु आहियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था रानी बाग जी ईदगाह जिते अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे, ईद नमाज़ूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजनि दोस्तनि खे पंहिंजनि प्यारनि खे ईद मुबारकूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। रानी बाग में घणो कुझु आहे, अॼु तव्हांखे ॾेखारियूं था, अचो मूंसां। हाँ, पहिरीं तरह दोस्तों खूबसूरत कबूतर आहिनि ऐं कबूतरनि खे अनाज ॾींदा आहिनि, कबूतरनि जी सेवा कंदा आहिनि। हीअ ईदगाह आहे, पूरी जेका हैदराबाद आहे, हैदराबाद में अची दोस्त ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि। अची अचो। साईं मुंहिंजा चवंदा आहिनि त परे जा माण्हू ऐं परे जा दोस्त, परे जा प्री हैदराबाद शहर में ईंदा आहिनि, घुमण जे लाइ ईंदा आहिनि, शॉपिंग करणु ईंदा आहिनि ऐं पंहिंजूं मोहबतूं वंडणु ईंदा आहिनि। छो त हैदराबाद सिंध जो हिकु अहिड़ो ख़ूबसूरत शहर आहे जंहिं शहर में काफ़ी दोस्त, काफ़ी माण्हू घुमण जे लाइ ईंदा आहिनि ऐं पंहिंजी फैमिली सां गॾिजी ईंदा आहिनि, पंहिंजी फैमिली सां गॾिजी इंजॉय कंदा आहिनि। अॼु असां तमामु गॾिजी करे हिन माहौल खे इंजॉय कंदासीं। अचो। हैदराबाद शहर फिल्म माण्हू वञी सघनि था ऐं रानी बाग अची सघनि था ऐं हेॾा कोटड़ी वञी सघनि था। हीअ मेन पुल आहे, हितां तेज़ रफ़्तार में गाॾियूं ईंदियूं आहिनि ऐं तेज़ रफ़्तार में ईंदियूं आहिनि। हर माण्हू पंहिंजे कम में रुकियल हूंदो आहे, पंहिंजे कम में मसरूफ़ हूंदो आहे। अॼु असां तव्हांखे हैदराबाद जूं कुझु मेन शयूं ॾेखारियूं था। अचो त वरी कुझु ॿियो घुमूं।